नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त मुल्क पाकिस्तान असांखे वॾी जदोजहद ऐं क़ुर्बानी खां पोइ मिलियो आहे। असांखे हिन जी हिफ़ाज़त ऐं क़दुरु करणु घुरिजे। DIG मोटरवे पुलिस मसवर आलम कोलाची मीडिया खे ॿुधाए त कंडियारो मोटरवे पुलिस तरफ़ां 14 अगस्त ऐं कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती जे मुनासिब सां मुख़्तलिफ़ शहरनि में प्रोग्राम कया विया आहिनि। मोटरवे पुलिस कंडियारो जे बीट 29 पारां नौशरो फ़िरोज़ हालाणी कंडियारो मैरापुर में सेमिनार मुनक़द कया विया आहिनि। मोटरवे पुलिस कंडियारो सेमिनार खे ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क जे 72 जश्न आज़ादी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। इन सिलसिले में मोटरवे पुलिस कंडियारो बीट 29 जे DSP सैयद राशिद अली शाह, एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सैतो सां गॾिजी मुख़्तलिफ़ शहरनि में प्रोग्राम करे मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि प्रोग्राम में शिरकत करे माण्हुनि खे ॿुधायो त मोटरवे पुलिस IG AD ख्वाजा, एडिशनल IG ख़ालिद महमूद, DIG मसूर आलम कोलाची, सेक्टर कमांडर सजाद हुसैन भट्टी जी ॾिनल ख़ासि हिदायत ते मोटरवे पुलिस कंडियारो 14 अगस्त ते वॾे जोश ऐं जज़्बे सां प्रोग्राम करे रही आहे। हिन वधीक चयो आहे त अॼु असां हालाणी, मैरापुर, नौशरो फ़िरोज़ कंडियारे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते सेमिनार पिणु वाक़ कई, जंहिंमें ॿार तोड़े नौजवान खे मुल्क पाकिस्तान सां मोहबत ऐं रोड सेफ्टी मुतालिक़ आगाही ॾिनी वई आहे। उन खां अलावा सेमिनार में शिरकत कंदड़नि खे गिफ्ट पैक ऐं मिठाई बि विराई वई आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा पिणु लॻाया विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।